अलीगढ़ सूंदरो खुददार इंसान गवर्नमेंट से जी ॻाल्हि करे बिल्कुलु हुन में इहा खूबी हूंदी त जिते बीहंदो उते बीठो फ़क़ीर मां जी ॻाल्हि जी आउं टाइप कयां थो त कुझु इहा असांखे ॻाल्हि न ईंदी असां वटि सिंधियत जी संगत में जेको हीउ जोड़ ठहियो अलीगढ़ ऐं असांजो निसार साईं इहे हिकिड़ो ॿी पुट न पर ॼण हिकिड़ा दोस्त असांखे ठाहींदा अॼुकल्ह जे दौर में अहिड़ा बि ठाहिनि जेके पंहिंजे पीउ सां बि साम्हूं थी पिया अहिड़ा किरदार ॾिसूं पिया पर हिननि जी कुर्बत एॾी हूंदी जो जीअं ॿ दोस्त गॾु गुज़ारिनि कॾहिं फुर्जीअ में सजाद यूसुफ जी सालगिरह थी थिए शाम उन दरियाह थी थिए त हितां राति जे टाइम में मोटरसाइकिल ते चढ़ी निसार सां निकिरंदा पवनि असां साईं अलीगढ़ खे खुददार इन करे बि चऊं था त जॾहिं सिंधियत जी संगत बकौल साईं रजबाज़ा जे त ॿी अधु संगत उहा जॾहिं ॿ अधु थी पई त असां जेके प्रोग्राम कंदा हुआसीं असां ॿी प्रोग्राम कंदासीं उन अधु में बि असांजी बि 18 मेंबरनि जी ट्रक हुई पोइ मूंसां रिहाइण थी थिए मां दावत ॾियणु आयुसि साईं अलीगढ़ जीअं तव्हां सेक्रेटरी आहियो हुन ॿी अधु संगत जा ओरिजिनल जा असां नकली थियासीं ओरिजिनल जा तव्हां आहियो सेक्रेटरी छा मुंहिंजे रिहाइण में तव्हां ईंदव की मां बिल्कुलु ऐं जॾहिं हू असांजो लतीफ़ हॉल में प्रोग्राम थियो उते पाण शरीक त थिया पर मूं हुन खां पुछियो त साईं तव्हां स्टेज ते ॻाल्हाईंदो की बिल्कुलु ॻाल्हाईंदुसि इहा हुनजी ख़ुददारी हुई इहो हुन महसूसु कयो त मां सेक्रेटरी हुन ॿी संगत अध जो आहियां मूंसां दोस्त नाराज़ थियनि पर स्टेज ते बि ठीकु ठाक ॻाल्हाई मुंहिंजी माना शख़्सियत ते ॻाल्हाई ऐं मुंहिंजी असांजी दोस्ती ते ॻाल्हाई त सूफ़ी मुंहिंजो फ्रैक्चर थियो त कीअं मुंहिंजे मथां अची बीहंदो हो जॾहिं ज़मीन जी तकरार हलियो त कीअं रेलियुनि में सूफ़ी मूंसां गॾु हूंदो हो जॾहिं ज़मीन जूं मापूं थियूं थियनि त मूंखे माण्हू ई कोन पियो सुझे त मां इहा ज़मीन कीअं खां मां पढ़ायां असांजे पाड़े जो आहे साईं रफ़ी खे ख़बर आहे मोहम्मद आज़म ते वॾो ज़ोर रखे सूफ़ी कीअं हुनखे मुंहिंजे ज़मीन मां पढ़ाइण लाइ उते वठी आयो त हाणे इहे ॻाल्हियूं हुयूं जेके असां हुनजे दोस्तीअ में हिक ॿिए सां निभाउ ऐं पोइ उन मुंहिंजे रिहाइण खां पोइ जॾहिं हू वापसि थियो त हुन सां मसाला वॾा थिया वाकई ऐं उहे न थियणु खपनि हा असां हिते त ॻाल्हि करे था आहियूं त असां सभई हिकु आहियूं अदीब आहियूं पर न इहे कोन्हे हुजणु इहे खपे त जेको बि सेक्रेटरी थिए थो या जेको अचे थो हिन प्लेटफॉर्म ते उनजी सभु हिमायत ऐं उनजी तारीफ़ कयूं उनखे कमु करण जे लाइ खुलियो मैदान ॾियो उन जा पेर न छिकियो ऐं इहा ॻाल्हि बि कंदुसि त अलीगढ़ सां जॾहिं बि असां इलेक्शन जो मरहलो ईंदो हो त हू ॾींहं में ॿ टे दफ़ा फोन कंदो सूफ़ी छा कयो अथव मुंहिंजो असांजी स्ट्रगल सीक्रेट आहे इन करे जो हिते दोस्त पेर कढण वारा हूंदा आहिनि घणा साईं असां उमेद सिंधी असां सां बि वरी पोइ एंडनि में हटी वियो एंडनि में हटी वियो पर अलीगढ़ तो में उमेद आहे तूं कोन हटण वारो माण्हू न आहे पोइ इहो बीठासीं पोइ अॻे 24 में असां कुझु काउंटर था हरायासीं पर हीउ माण्हू उहो ख़ुददार माण्हू जंहिंसां बीठो उन सां बीठो हिन इलेक्शन में बि इहो ई हुनजो ॾींहं में टे दफ़ा फोन कंदो हो छोकी छा था कयो बहरहाल इहो इंसान जे मथां भक्ता चयो हर कंहिंजे मथां उहो असां तव्हांजी जिस्मानी तौर जुदा आहे पर साईं अलीगढ़ जहिड़ा माण्हू सचा खरा ऐं बर्दाश्त करण वारा कहिड़े पैदा थिया
ऐं जेकॾहिं इजाज़त हुजे त पंहिंजी हिकिड़ी काफ़ी हुनजे भेटा में तव्हांखे सुर में ॻाए ॿुधायां आहे इजाज़त विचार कीअं कजे दिल लॻी जो विचार कीअं कजे बंदबां सां करार कीअं कजे दिल लॻी जो मूं ॾिठो परदानशी खे जॾहिं मूं ॾिठो परदानशी खे जॾहिं पोइ बि सां प्यार कीअं कजे पोइ बि सां प्यार कीअं कजे बंदबां सां करार कीअं कजे दिल लॻी जो अक्स हुन जो अखियुनि में अक्स हुन जो अखियुनि में ॿियो रहिजी अक्स हुन जो अखियुनि में ॿियो रहिजी हाणे उनखे विधार कीअं कजे हाणे उनखे बेमिसल ते आयो रहियो वाइज़ वाइज़ चइबो आहे ॿोलीअ खे बेमिसल ते आयो रहियो वाइज़ पर ॾिठल जो इनकार कीअं कजे पर ॾिठल जो बेमिसल ते आयो रहियो वाइज़ पर ॾिठल जो इनकार कीअं कजे दिल लॻी जो दिल त हिकिड़ी हुई ॾिनमि हुनखे दिल त हिकिड़ी हुई ॾिनमि हुनखे हाणे कतई ॿियो यार कीअं कजे हाणे कतई ॿियो यार कीअं कजे सच खादम फ़क़ीर कीन अघो सच खादम फ़क़ीर कीन अघो कूड़ कच जो वापार कीअं कजे कूड़ कच जो वापार कीअं कजे बंदबां सां करार कीअं कजे महिरबानी